अस्सलामुअलैकुम दोस्तों, ही आहे मकली। सिंध जे ठठे साइड जो शहर ही मकली आहे। साम्हूं ठठो शहर आहे। ठठे जे शहर जे पासे में ही मकली आहे। क़दीमी वरसोस ॾींहुं आहे ऐं असांजो व्लॉग शुरू आहे। चौकी खां निकिता आहियूं सुबुह जो 11 बजे। हींअर पहुता आहियूं पंहिंजे मकली। अञा सफ़र इंशाअल्लाह अॻिते जारी आहे। वञूं था ठठे खां वरी कींझर खां पोइ साईं टंडो आदम हैदराबाद